ॿिए पासे अव्हांखे ठटे मां अपडेट कंदासीं जिते टिकटॉक ठाहिण दौरान छेड़ो थियो आहे जंहिंजे नतीजे में 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया ठटो मां जिते मीराणी ऐं कोडड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़े दौरान शहर जंग जो मैदान बणिजी वियो आहे। साकरो पुलिस पहुचण बावजूद कार्रवाई करण बदिरां तमाशाई बणियल आहे। ठटे मां अव्हांखे अपडेट कयूं पिया मीराणी ऐं कोडड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़े दौरान शहर जंग जो मैदान बणिजी वियो आहे। जॾहिं त मीराणी ऐं कोडड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो थियो आहे जंहिं दौरान शहर जंग जो मैदान बणिजी वियो आहे। साकरो पुलिस पहुचण बावजूद कार्रवाई करण बदिरां तमाशाई बणियल आहे। सिंध यूनिवर्सिटी